औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां फ़ाद अली पिताफ़ी अल फैसल यूट्यूब अकेडमी सां गॾु। अॼु आऊं उन्हनि दोस्तनि जे लाइ ख़ुशख़बरी खणी आयो आहियां जन कुझु महीना पहिरियां SSU में जेको आहे अप्लाई कयो हो। उन्हनि दोस्तनि जे लाइ इहा ख़ुशख़बरी इहा आहे त उन्हनि जा जेके स्लिप्स आहिनि उहे अची चुकियूं आहिनि। जेका आहे PTS जी वेबसाइट ते अचो त तव्हांखे मां ॿुधायां थो त उहा जेका तव्हांजी स्लिप आहे उहा तव्हां कहिड़े तरीक़े सां स्लिप ॾिसी सघो था ऐं कहिड़े तरीक़े सां। त जेकॾहिं उनखां पहिरियां जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आया आहियो त बराए महिरबानी सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन ते जेको आहे ज़रूरु क्लिक कंदा, जीअं ई का मां नई वीडियो अपलोड कयां त उन नई वीडियो जो जेको नोटिफिकेशन आहे उहो तव्हां तक पहुची सघे। सभ खां पहिरियां असीं जेको आहे पंहिंजे मोबाइल ते ओपन कंदासीं गूगल क्रोम ओपन करण खां बाद में हिते असीं सर्च कंदासीं pts.org.pk। सर्च करण खां बाद में गो कंदासीं। गो करण खां बाद में कुझु अहिड़ो इंटरफेस ईंदो। जस्ट असीं छा कंदासीं, हिते जेको आहे मेन इंटरफेस जेको आहे उनजो असां चेक कंदासीं। मेन्यू खां बाद में जेको आहे पाण ॾिसूं था जेको असीं जेको आहे SSU कमांडो सखर खे याने क्लिक कंदासीं। उन खां बाद में असीं क्लिक कंदासीं रोल नंबर ऐं स्लिप ते। क्लिक करण खां बाद में कुझु अहिड़ो ई पाण वटि जेको आहे मोबाइल ते इंटरफेस ईंदो। जस्ट पाण छा कंदासीं, हिते हिन खे जेको आहे ज़ूम कंदासीं। ज़ूम करण खां बाद में दोस्तो हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो त कैंडिडेट स्लिप हिते लिखियलु आहे इंटर NIC नंबर विदाउट डैशेस, यानी जेका डैश जेका आहे NIC में आयल हूंदी आहे उहा तव्हां बग़ैर डैश जेको आहे पंहिंजो तव्हां कार्ड नंबर जेको आहे हिते पुट करिणो आहे। त मां पंहिंजो हिते कार्ड नंबर जेको आहे उहो पुट करे रहियो आहियां। उनखां बाद में हिते जेको आहे पाण सिलेक्ट कंदासीं टेस्ट सेंटर, याने पंहिंजो जेको फॉर्म जॾहिं फिल कयोसीं त पाण हिकिड़ो जेको आहे सेंटर चूज़ कयो हो, उहो सेंटर पाण जेको आहे हिते सिलेक्ट कंदासीं। मुंहिंजो जेको सेंटर हुयो उहो हुयो सखर रीजन, त मां सखर रीजन ते क्लिक कंदुसि। क्लिक करण खां बाद में जस्ट पाण छा कंदासीं, पाण सिर्फ़ु जेको आहे हिते जेको हेठां बटन लॻल आहे सबमिट जो, पाण उन सबमिट जे बटन ते क्लिक कंदासीं। क्लिक करण खां बाद में दोस्तो स्लिप तव्हांजे साम्हूं हूंदी ऐं तव्हां स्लिप ॾिसी रहिया हूंदा। इंशाअल्लाह तव्हांखे जेका मूं वीडियो जेका ही क्रिएट कई आहे मूं वीडियो, या तव्हां फुल वीडियो ॾिसंदा ऐं वीडियो ॾिसी करे तव्हां पंहिंजो जेको तव्हांजी जेका SSU जी वेबसाइट जेका तव्हांजी स्लिप आयल आहे उहा तव्हां पंहिंजी स्लिप हितां डाउनलोड बि करे सघो था ऐं डायरेक्टली जेको तव्हां प्रिंट बि करे सघो था। प्रिंट करण जे लाइ जेको आहे पाकिस्तान टेस्टिंग सर्विस जे मथां ई हिकिड़ो बटन ठहियलु आहे, हुते लिखियलु आहे प्रिंट दिस पेज, याने ही प्रिंट जेको आहे तव्हां हीअ जेका स्लिप आहे उहा तव्हां हितां प्रिंट करे सघो था। जस्ट तव्हां हुन ते क्लिक कंदव। क्लिक करण खां बाद में तव्हां वटि जेको आहे हिते ॾिसो था ॿ ऑप्शन अची चुका आहिनि। हीअ चवनि था छा इहा जेका तव्हांजी स्लिप आहे इहा तव्हां स्लिप सेव करणु चाहियो था, याने सेव छा में आहे, सेव एज़ PDF, याने तव्हां PDF में सेव करणु चाहियो था त PDF में सेव कयो था। ऐं उनखां बाद में जेको आहे पेज जी जेका उन्हनि साइज़ रखी आहे, छा लेटर में करणु चाहियो था ऐं लैंडस्केप में करणु चाहियो था, पोर्ट्रेट में करणु चाहियो था, कलर्ड चाहियो था। जेकॾहिं तव्हां साइज़ हिते ॾिसोसि, हीअ काफ़ी सारियूं जेको आहिनि साइज़ूं आहिनि, तव्हां साइज़ बि जेका आहे उहा सिलेक्ट करे सघो था। ऐं उनखां बाद में जेको आहे हिते तव्हां ॾिसो था हीअ काफ़ी सारियूं जेको आहिनि पेज जूं साइज़ूं आहिनि, जीअं A4 हूंदो आहे, लेटर हूंदो आहे, अहिड़े तरीक़े सां जेको आहे पेज जूं साइज़ूं बि हिते आयल आहिनि। ऐं उनखां बाद में तव्हां जेका साइज़िंग तव्हां पेज जी रखंदा आहियो उन साइज़िंग में उनखे क्लिक करे तव्हां हिते जस्ट PDF ते जेको आहे क्लिक करे कंदव त हीअ जेका आहे तव्हांजी डाउनलोड थी वेंदी PDF फाइल में, याने ही PDF फाइल में मूं डाउनलोड कई आहे। ऐं हेठां जेको उनजो रोल नंबर स्लिप PDF सेव जो ऑप्शन आहे, पाण हिते जस्ट उनखे सेव कंदासीं। सेव करण खां बाद में हीअ ॾिसो दोस्तो, हीअ जेका स्लिप आहे उहा डाउनलोड थी चुकी आहे। इन ई वीडियो सां गॾु इजाज़त घुरंदासीं, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त पंहिंजे दोस्त पंहिंजे होस्ट फ़हाद अली पितावी खे। मिलूं था कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।